ए धरती जावा तंहिंजी असलियत सुञाणो हिन बारूद जी भूअ खे छॾे हिन मिट्टीअ जी महक खे सुञाणो जंहिं मिट्टीअ में मोहब्बत जी महक आहे उन मिट्टी खे पंहिंजे किन्हे किरो जे वर छो था चाढ़ियो केसि ताईं पंहिंजा जनम भूमि ॿाहिरि कुहंदो जिन हथनि में मोहब्बत जा साज़ सुवनि था छो उन्हनि हथनि में हथियार खणी पंहिंजी माउ जी छाती बारूद जी भूअ सां ज़हरी आलूद कयो इहे तुंहिंजे अमन जूं ॻाल्हियूं केर बि न सम्झंदो अजायो पंहिंजो वक़्तु न वञाए हल त तोखे तुंहिंजी मंज़िल ते पहुचाइजा उन अमन जे पखीअ सां गॾु अॼु खां पोइ मां बि अमन जो पैगाम खणी हिन धरती जे हर दर ते वञी अमन जो पैगाम पहुचाईंदुसि बेमौत मारियो वेंदे हिन धरतीअ जे अमन ख़ातिर सिर जो नज़रानो बि घटि आहे तुंहिंजे अंदर जो जज़्बो ॾिसी ॿियनि मथां असर थिए या न थिए पर खानू खर दिमाग़ जे दिल मथां असर ज़रूर थियो आहे इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे त जॾहिं बि तूं पंहिंजे घर खे संवारे अमन जो अलम खणी घर खां ॿाहिरि निकिरी दर दर निकिरंदे त सभ खां पहिरियां खानू अमन जे अलम खे चुमे पंहिंजा हथियार तुंहिंजे हथ ते रखंदो सभु दुश्मनियूं विसारे तुझे कदम सां कदम मिलाए अमन ख़ातिर तोसां गॾु हलंदो इहो खानू जो तोसां वाइदो आहे जल्द पोइ जल्द मां पंहिंजे अबा खे सम्झाए तो दर ईंदुसि इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे दिलावर खान जो बाग जंहिंजे लाइ परियल चई वियो त खानू मूसा खान जे पुट खे हिते छॾे वेंदो का बि ख़बर न आहे त खानू मूसा खान जे पुट खे कहिड़े वक़्त ऐं कॾहिं छॾे वेंदो पोइ बि कुझु घड़ी वेही इंतज़ार कयो मौत हूंदुसि त पाणे साम्हूं अची वेंदो कुझु घड़ी छा लॾो लाहे मेखानो मचाए हिते ई वेही था रहूं पाणे अचे पंहिंजे मौत सां मिलंदो तव्हां फुल तयारी सां वेही रहो अकबर तूं हितां ॿाहिरि निकिरी वञ रस दिलावर खान जे ॻोठ जी परी भर मोलू प्रोग्राम मुताबिक बीठल हूंदो हुनखे चई छॾ त हमरा पहुची चुको आहे जेसिताईं मां हिनखे बाग ते छॾे अचां ऐं वापसि ॿई प्रोग्राम मुताबिक हिते ई मिलंदासीं ठीकु आहे खानू मां तोखे अकेलो छॾे नथो सघां थी सघे थो त दिलावर खान गद्दारी करे वे त पोइ तो खानू खर दिमाग़ जो खटको न कर मूंखे थोरो बि शक पियो न त मां वापसि मोटी पवंदुसि पर हा तू पंहिंजो ख्याल ज़रूर रखजांइ जेकॾहिं ओॾां थोरो बि ख़तरो महसूसु करीं त उतां जो उतां ई वापसि मोटी पहुजांइ जेकर अहिड़ी ॻाल्हि आहे त मूं हितां ई हथु कढो मां पाण हलियो ईंदुसि अकमल तुझे पीउ जो हिकु न 1000 दुश्मन आहिनि जंहिंजे बि रुख चढ़ंदे न उहो ख़तम करे छॾींदी इन करे मां चाहियां थो त तुंहिंजो कंहिंजे मज़बूत हथनि में सही सलामत पहुचणु लाज़मी आहे खानू पोइ जल्दी मोटण जी कजां मां हिते अची तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि हा अकबर मां जल्द मोटण जी कोशिशि कंदुसि पर पहिरियां दिलबर खे बाग ताईं त पहुचाइजां ठीकु आहे हलिया दिलबर
थी गया उधर ते हमरा पहुंची वियो ख़ैर सां। वॾा बाबा सवेल पहुच गया उसी उधर ते। हेलो मां वडेरो दिलावर पियो ॻाल्हायां। हमरा पहुची चुको आहे निसार खान। 10 मिंटनि में मां अचां। पूरे फोर्स सां अचिजो। छो? छो हथरादू मुक़ाबिलो न ॾेखारींदो छा? ठीकु आहे मां पूरे फोर्स सां अचां थो। अचु मौलूद अली हमरा आगे ॾिसो। हाँ दुआ में याद जरूर रख दे। हाँ इतने ही बिठो हो जाए हेडे होडे वन जाए न हमारा अचण वाला होता मैं तुझे माल की थी। ठीक है अल्लाह। या अल्लाह खैर कजाए मुझा मौला। अच तो हमरा आगे ॾिसो। खुदा न करे जो अकमल के कुछ थियो हुजे न त आचर के मुझे हथा केर भी बचाए न सघंदो। हाँ केर भी। इन वक्त निकरण जी कर खानू लगे तो पुलिस पहुंची वही है ऐं दिलावर खान जा मानू भी पहुंची विया हूंदा। इन वक्त निकरण जी कर सुभाणे ताणी खबर पइजी वेंदी त छा थियो। का भी खबर न थी पई त हिनखे क़त्ल कंहिं कयो आहे। क़त्ल कंहिं बि कयो हुजे पर फ़िलहाल हिन खून जो इल्ज़ाम तव्हांजे सिर मथां वञे थो। निसार खान तव्हां 2 मिंट मूंसां अचो। ॻाल्हि कयो दिलावर खान। निसार खान मां आहियां मोहबती माण्हू। कोशिश कईसीं त छोकिरो ख़ैरन सां वापसि अचे पर हाणे कमु ग़लति थी वियो आहे त उनजो हल अव्हांखे कढणो पवंदो। ही जेको क़दम मूं खयो आहे अव्हांजे करे। उनजो ॿियो को बि हल न आहे सवाइ पुलिस मुक़ाबले ॾेखारण। वो ॾेखारे छॾियो पुलिस मुक़ाबिलो कंहिं खे चलियो आहे। बाराणी ॻाल्हि नाहे दिलावर खान बाराणी ॻाल्हि नाहे। मां तव्हांजे पूरे अमले जा किसा गरम करे छॾींदुसि। ऐं ही जेके अखियुनि ॾिठा शाहिद बीठल आहिनि इन्हनि खे मुंहुं केरु ॾींदो। उन्हनि सभिनी जा वात बंदि करणु मुंहिंजो कमु आहे। इन्हनि ॿिन्ही खां वधीक अञा हिकु मामिलो ॻरो आहे। उहो वरी कहिड़ो?
मुक़ाबले ॾेखारण लाइ असांखे अञा हिकु इंसान जो सिर घुर्जे। छा? हा दिलावर खान, हुन सां गॾु हिकु हथियार बि। हथियार मां तव्हांखे ॾेई थो छॾियां। मुंहिंजे ॻोठ निकिरण खां पहिरीं जेको बि शख़्स तव्हांजे साम्हूं अचे उहो मुंहिंजे सिर जे मथां गोले छॾिजो। बाक़ी कम मां ठाहे थो छॾियां। तव्हां पैसनि जो बंदोबस्तु कयो। ख़बर नाहे त केतिरनि जा खीसा गरम करे उन्हनि जा वात बंदि करणा पवंदा। जबार ये रिपीटर हेडे कर बाबा। मूंखे ॾे। पार्टी खणी गाड़ी में जो। घबरा न, जख्म मामूली आहे, तोखे हिसो हिन खां वधीक मिलंदो। भूतार बाबा, हाणे इजाज़त ॾियो त परियल जी झंड जी रस्म जी शुरूआत कयूं। जुड़ल वारो कर, वार ॾाढ़ी मुछूं भिरूं लाए असुल गुलेलो करींस। गुलेलो करण खां पोइ जूतन जो हार पाराए तओ मुंह ते घुमाए परियल जी इज्जत जो जनाज़ो कढण में देर न कयो। भूतार सर्कस जी तयारी सां गॾु परियल जा ॼाणियूं बि तयार बीठा आहिनि। हाणे देर न थिए। जुड़ल न कर देर, न कर देर। देर न लगंदी बाबा, हाणे देर न लगंदी।
फिलहाल क्या करियो अरे वड़ा वड़ा क्या करियो ॾिसो ॾिसो रे ज़ालिमो अरे गरीब जी इज्जत पायमाल करण जे लाइ तव्हां तयार हुया पर जंहिंजी इज्जत मुंहिंजो रब रखे उनजी इज्जत तव्हां पायमाल कोन था करे सघो छाकाण अचु अचु न अचु कंहिंखे मुंहिंजी इज्जत जो जनाज़ो कंहिंखे मुंहिंजी इज्जत जो जनाज़ो अचु ॾिसी जा थो अचु कंहिंखे मुंहिंजी इज्जत जो जनाज़ो अरे अरे तूं कंहिं गरीब जी इज्जत जो जनाज़ो छा कर दे ज़ालिम छा कर दे जंहिंजी इज्जत मौला रखे तूं हुनखे कुझु कोन करे सघंदे वक़्त इज़्ज़ मन तशाह वक़्त ज़ुल्म मन तशाह वक़्त ज़ुल्म मन तशाह वक़्त ज़ुल्म मन तशाह अकमल बाबा अरे यार छदे हलियो ना ना अकमल ना तू तू मुखे पंहिंजे भाउ खे छॾे हलियो है ना अकमल ना न बाबा न बच्चा चल मुझे बच्चो मुखे ॾिसण न ॾिनो जहिड़ो बच्चो मुंहिंजे साम्हूं अचण ॾिनो उन्हनि जा बच्चा मारे चले उन्हनि जे घर हूंदो उनजे घर ते उन्हनि जा बच्चा तड़पंदा अकबर कसम आहे तोखे कसम आहे मूंखे हथ जो कसम आहे मूंखे तुंहिंजे पेरे खुदा कोन जो मुंहिंजा बच्चा वीरान करे छॾियोसि तर दिलावर खान जो बच्चो बच्चो कोई चढ़ींदो इहा तुंहिंजे पीउ जो वाइदो आहे